टंडो लहियार वेझो ज़मींदारीअ में सिंध खां पंजाब ताईं पंहिंजे मशहूरु एग्रीकल्चर फार्म जे नाले सां सुञापंदड़ सरदार हाजी ख़ैर मोहम्मद खोखर, जेको पंहिंजे नाले सां सुञापियो वञे थो। खोखर ख़ानदान जे हवाले सां संदन हिकु पंहिंजी सुञाणप आहे, पर जॾहिं सिंध जी मशहूरु ऐं वॾी पार्टी जंहिंजो नालो पीपल्स पार्टी आहे, पाण हुन सां मुहाॾो अटकाए ऐं कांटे जो मुक़ाबिलो कंदे लॻभॻि 40,000 वोट खणी पंहिंजी ज़ाती हैसियत खे मञरायो। अॼु बि सालनि खां हलंदड़ खोखर हाउस ते हर जुमे जे ॾींहुं मेल ऐं मेलाप ऐं राॼनि तोड़े ॾुरांहनि इलाइक़नि जे माण्हुनि जा फ़ैसिले करण जो सिलसिलो जारी वसारी आहे। अॼु बि जुमे जे ॾींहुं ॿिनि धुरियुनि जे विच में हिकु वॾो फ़ैसिलो रखियलु हो, जंहिंमें तमामु घणनि माण्हुनि जो अंगु शरीक थियो। हर भेरे जीअं हिन भेरे बि सरदार हाजी ख़ैर मोहम्मद खोखर साहब पंहिंजी न्याज़ निवड़त मोहबत जो रवाजु क़ाइमु रखंदे ॿिन्ही धुरियुनि खे पाण में खीर खंड करे छॾियो। संदन न्याज़ निवड़त ऐं मोहबत जे करे हमेशह खोखर हाउस ते मेलो मतल रहंदो आहे।